साईं सदाई करी मथे सिंध सुकार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सभिनी ॾिसंदड़नि खे ॾेह परॾेह में 7 डिसंबर जी ईद मुबारक हुजे सकाफ़ती ॾियारो मुबारक हुजे राधा जे तरफ़ां बि आवाज़ सभिनी खे इन सकाफ़त ॾियारे जूं लख लख वाधायूं हुजनि साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर लियावा जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ख़ुशि नसीब उहे क़ौमूं हुजनि जिन वटि पंहिंजी ॿोली हुजे जिन वटि पंहिंजी धरती हुजे जिन वटि पंहिंजा वसीला हुजनि जिन वटि पंहिंजो सिंधु दरिया हुजे सिंधु माथिरी हुजे जिन वटि वापारी हुजनि जिन वटि उस्ताद हुजनि जिन वटि सुघड़ हुजनि जेके मालवंद हुजनि उन्हनि सभिनी सिंध वासियुनि खे सलाम हुजे पर हीअ वादीअ महराण हीअ सिंध जेका हुजे सुहिणे शाह जी हुजे ऐं सुहिणो शाह हिन सिंध लाइ दुआगू हुजे उन बेतन सां बि शुरूआति थी चुकी हुजे हीअ सिंध सचल साईं जी हुजे हीअ सिंध कलंदर लाल शहबाज़ जी हुजे हीअ सिंध शाह इनायत शहीद जी हुजे हीअ सिंध सूफ़ियुनि ऐं दरवेशनि जी हुजे हीअ सिंध अर्डन ऐं जोधनि जी हुजे हीअ सिंध मारवड़नि जी हुजे हीअ सिंध मुंहिंजे अमड़ियुनि जी हुजे हीअ सिंध जेका हुजे उहा थर वासियुनि जी हुजे हीअ सिंध उत्तर वासियुनि जी हुजे ऐं हीअ सिंध विचोलनि जे लाइ हुजे ऐं हीअ सिंध जेका हुजे उहा असांजे सोन हुजे ऐं कराचीअ वारनि जी हुजे सो कराचीअ खां कसमोर ताईं कसमोर खां कारूंझर ताईं ऐं कारूंझर खां लाड़काणे ऐं असां चऊं बलोचिस्तान जी हद ताईं काचो माना हीअ सिंध जेका हुजे इहा सॼी सिंध असांजी सोन हुजे हिन सिंध जा जेके रहंदड़ माण्हू हुजनि उहे मोतीअ दाणा हुजनि ॿुधो न हुजे माण्हुनि में आ माण्हू हिकिड़ो मोतीअ दाणो मोतीअ जो आ दाणो असांजी सिंध बि ईअं ई हुजे माण्हू त मिड़ई माण्हू हुजनि पर सिंध जा माण्हू मोतीअ जा दाणा हुजनि सो अॼु त सिंध महके पई अॼु त बहके पई अॼु त सिंध जेका हुजे उहा जरके पई उहा न्याणी हुजे उहा असांजी अमड़ हुजे उहा असांजी भेण हुजे उहा त ख़ुशि पई थिए त मुंहिंजा बालक तयारु थींदा हुजनि मुंहिंजो वर तयारु थींदो हुजे मुंहिंजो वर जेको हुजे उहो पटके खे वर ॾेई वेंदो हुजे सिंध जी ॻाल्हि कंदो हुजे पंहिंजे वनीअ जी ॻाल्हि कंदो हुजे जिजल धरतीअ जी ॻाल्हि कंदो हुजे सिंधूअ जी ॻाल्हि कंदो हुजे असां सिंधवासी मोहन जे दड़े खां वठी अॼु ताईं ज़ात पात नसुल खां मथां सोचींदा हुजऊं त जेको मोहबत में हुजे उहो कुल्फत में न हुजे असां सभिनी ॿोलियुनि लाइ दुआगू हुजऊं पर असांजी पंहिंजी ॿोली हुजे उहा असांजी ॿोली ॾाढी सुहिणी हुजे असां फ़ख्र महसूस कंदा हुजूं कि असां सिंध में रहण वारा हुजूं सिंधु धरतीअ जो जेको हुजे असां सिंधु जो पाणी पीअंदा हुजूं ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा हुजूं असां इहो फ़ख्र महसूस कंदा हुजूं सो असां ॾेह परॾेह में जिते जिते सिंध वासी हुजनि जेके सिंधी ॿोलीअ सां अजरक टोपी ऐं सकाफ़ती ॾियारे सां मोहबत कंदा हुजनि उन्हनि सभिनी खे असांजो नमी सलाम हुजे सलाम ऐं उन्हनि खे लखे मुबारकूं हुजनि सो भले पार जेके सऊदी में वेठा हुजो दुबई में वेठा हुजो ऑस्ट्रेलिया में वेठा हुजो पोइ कहिड़े बि मुल्क में वेठा हुजो उते जिते सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजनि जेके बि जिते वेठा हुजनि ॿाहिरि मुल्क में हुजनि पोइ पाकिस्तान में हुजनि मुल्तान में हुजनि पंजाब में हुजनि किथे बि वेठा हुजनि उन्हनि सभिनी खे अॼोके ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि पर उन सां गॾोगॾु पाड़ेसरी जेके बि हुजनि उन पाड़ेसरियुनि सभिनी खे असांजूं मुबारकूं हुजनि बलोचिस्तान वासी असांजा भाइर उहे असां सां एतिरी मोहबत कंदा हुजनि उहे बि असांखे हिन मान ऐं शान में ऐं उन्हनि गीत जमाला बि ॻाया हुजनि सो इहे भाइरनि जूं मोहबतूं हुजनि वरी जेके उन्हनि जे देश जा जेके वेस हुजनि उहे पाता हुजनि ऐं सिंध वारनि उन्हनि पंहिंजे देश जा पाता हुजनि मुल्तान वारनि पंहिंजे देश जा पाता हुजनि पर इहे सभई हिन रंग में जेको हुजे गॾु थिया हुजनि पर हुन सां गॾोगॾु 7 डिसंबर सकाफ़ती ईद हुजे सकाफ़ती ॾियारो हुजे महरान टीवी जे पूरे सथ तरफ़ां ॾेह परॾेह वासियुनि खे लख लख मुबारकूं हुजनि ऐं असांजी जेका पूरी हीअ सुबुह में जेका टीम हुजे जेका असांजी सॼी हीअ महरान टीवीअ जा असांजा नुमाइंदा हुजनि जेके वर्कर हुजनि
जेके असांजा ही मूवी भरण वारा हुजनि कंप्यूटर ते वेहण वारा हुजनि उन्हनि जी बि जदोजहद हुजे उन्हनि जी इहा महिनत हुजे असुल महिनत त उन्हनि जी हुजे हा जेको इहे सभई रंग ठाहे जोड़े पोइ वरी अव्हां ॾिसंदड़नि ताईं पेश कंदा हुजनि सो इहे सभई जेका हुजे महिनत उहा असांजे जेके इहे कैमरामैन हुजनि या असांजा जेके इहे कंप्यूटर ते वेठा हुजनि या इहे मिक्सिंग कंदा हुजनि या जेके म्यूज़िक जा रंग भरींदा हुजनि इहा सॼी महिनत उन्हनि जी हुजे सो उन्हनि खे बि राम राधा जे तरफ़ां खोड़ सारी मुबारकूं हुजनि ऐं उन्हनि खे असांजे तरफ़ां सलाम हुजे ऐं जेके दरावड़ दौर जा जेके अॼु ताईं माण्हू जीअंदा हुजनि उन्हनि सभिनी खे सलाम हुजे असां ज़ात पात खां मथां थी सोचे करे अॼोके ॾींहं खे असां सुहिणे नमूने मल्हाईंदा हुजूं सिंध त सॼी अॼु जरकंदी हुजे बालक ॾाढा तयारु हुजनि सुहिणे नमूने मल्हायो हुजनि ऐं महिरान टीवीअ जे जेका इहा ॻाल्हि हुजे इहा जेको शेर में ठहियलु हुजे त पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो सिंध सवारियो यकीनन इन ते इहो नारो ॾिस कीअं हुजे हा सो इन ते अमल कंदा हमेशा जेको हुजे उन पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कई हुजे पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि कई हुजे पंहिंजे मारवड़नि जी ॻाल्हि कई हुजे पंहिंजे दरिया बादशाह जी ॻाल्हि कई हुजे महिरान टीवीअ जो इहो हिकिड़ो ई नारो हुजे पढ़ो लिखो हुनर सिखो नसियो छॾियो सिंध खे संवारींदा हुजो सो इन सां गॾोगॾु जॾहिं अव्हां पढ़ी लिखी हुनरमंद थींदा हुजो तॾहिं अव्हां पंहिंजे वसीलनि जी मालिकी कंदा हुजो पंहिंजे सिंधू दरिया जी पंहिंजे सिंधू माथिरीअ जी जेका मालिकी कंदा हुजो जॾहिं असां में सहूर हुजे जॾहिं असां में सहूर जी ताक़त हुजे इल्म जी ताक़त हुजे हुनर जी ताक़त हुजे तॾहिं ई असां पंहिंजी हिन धरतीअ जी मिल्कियत जा जेके हुजनि हिफ़ाज़त बि करे सघंदा हुजूं उन्हनि जा मालिक बि चवराईंदा हुजूं जॾहिं असां में हौसलो हुजे हिमत हुजे इल्म हुजे सहूर हुजे ऐं उन खां अलावा असां हुनरमंद हुजूं बासहूर हुजूं तॾहिं असां पंहिंजे हिन खज़ाने जी जेका हुजे हिफ़ाज़त करे सघंदा हुजूं छो त हीअ धरती जेको हुजे इहो असांजो खज़ानो हुजे पर उन सां गॾोगॾु इहो बि चवंदा हलूं तव्हां जिते जिते मौजूदु हुजो ऐं हीअ सिंधी मीडिया जे सभिनी सथ वासियुनि खे बि जेके हुजे सिंधी मीडिया जो जेको ई फोरम हुजे उन्हनि सभिनी गॾिजी करे कराचीअ में जेको प्रेस क्लब जे साम्हूं रंग हर साल रचाईंदा हुजनि जिथे कराची जा माण्हू कलाचीअ जा माण्हू असांजे धरतीअ जा माण्हू ते अचे गॾिजी ऐं हिक ॿिए सां मोहबत सां मिलंदा हुजनि हिक ॿिए सां प्यार वंडींदा हुजनि हिक ॿिए खे ॿुधंदा हुजनि इहो बि माना सबूत असां उन्हनि खे ॾींदा हुजूं त कराची जेका हुजे उहा असांजी सिंध हुजे कराची जेका हुजे असांजी जिंद हुजे कराची जेका हुजे उन में असांजो साह हुजे माना कराची असांजी सिंध हुजे इहो न चवंदा हुजनि की हे जेके सिंध मां आया हुजनि बाक़ी कराची छा हुजे कराची त सिंध हुजे न असांजी पंहिंजी सिंध हुजे कराची छो हुनखे असांखे पाण हुनजी मालिकी करणी हुजे कराची जेका हुजे सिंध जी दिलि हुजे ऐं कराची जेको हुजे सिंध जो पहिरियों वॾो शहर हुजे पोइ हैदराबाद हुजे पोइ सखर हुजे पोइ लाड़काणो हुजे पोइ मिठी हुजे पोइ नवाब शाह हुजे पोइ ईअं थरपारकर मीरपुर ख़ासि इहा सॼी सिंध हुजे ऐं सिंध भिटाईअ जी हुजे ऐं भिटाई सिंध साण हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआत में असां हिकिड़ो गीत जेको हुजे उहो ठाहियो हुजे ऐं सभिनी खे सुजाॻ करण जे लाइ गीत जेको ठाहियो हुजे उहो यकीनन अव्हांखे पसंदि बि ईंदो हुजे पर उन मां अव्हां हुनरमंद ॾाहा सुघड़ पढ़िया लिखा ॾेह परॾेह में रहण वारा ज़रूरु अव्हां सिखंदा हुजो त असांखे छा करणु हुजे असांखे पंहिंजी ॿोलीअ खे असांखे पंहिंजे धरतीअ खे असांखे पंहिंजे हुनरनि खे कीअं वधाइणो हुजे सो उहो गीत हुजे हा 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 छो भला जो के ॾींहं ते माई अॼु तकड़ न कंदी हुजे थोरो साह त खण सिधो ई सिधो बीठो हुजे मूं त हाणे हनगाह कई हुजे हेॾे मां सिंध जो वारिस हुजां हा मां वारिस हुजां मां सिंध जो धणी हुजां सिधो सो मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुजे सिंध हुजे सो अॼोके ॾींहं ते अव्हां सभिनी खे जाॻाईंदा हुजूं ही इन जे करे त मोहन जे दड़े जो जेको बादशाह हुजे हा सो असां वारिस हुजूं सो इन गीत में मोहन जे दड़े खां वठी वणज वापार ताईं सभु रंग समायल हुजनि ऐं इहा शाइरी जेका हुजे अव्हां ॿुधी हुजे
सुमेरा नाज़ जो आवाज़ हुजे, मेहरान टीवी जी टीम ऐं सथ जी इहा कोशिशूं ऐं कावशूं हुजनि। अवां इन खे ॾिसंदा ज़रूरु जो, पर भिटाई साईं जे हिन बेत सां त सदायती सभ का बुख न बासे का, वाह वाह सदायती सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे, जाग सिंधी जाग नाहे वेल विहण जी। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं मूंखे इहो अहसासु थींदो हुजे त आउं पंहिंजे दरावड़नि सां गॾु बीठो हुजां, मुंहिंजा दरावड़ अॼु बि मूंखे जेके हुजनि न जियारियूं बीठा हुजनि, ऐं हे जेका राधुल हुजे इहा मुंहिंजे ॿोलीअ जी जेका हुजे उहा नुमाइंदगी कंदी हुजे। सो इन जे करे आउं पंहिंजे उन अंदाज़ सां हुजां, हीअ पंहिंजे अंदाज़ सां हुजे। जनानी कहिड़े बि दौर में हुजे पर चुप न कंदी हुजे, इन जे करे हिन खे भली ॻाल्हाइण जो मौक़ो हुजे। असां हमेशह ॻाल्हाइण माण्हू खे खपंदो हुजे। जैसे अॼु त माना जेको हुजे ख़ुशी जो ॾींहुं हुजे, तो अॼु त जेको हुजे असांखे ॻाइणो बि पवंदो हुजे, असांखे लाॾा बि ॻाइणा पवंदा हुजनि, झूमरूं बि हणियूं पवंदियूं हुजनि, नारा बि हणणा पवंदा हुजनि, धरतीअ जी ॻाल्हि बि करणी खपंदी हुजे, ऐं असांखे अॼु चुप रहण न खपंदो हुजे। हा, चुप कंदी हुजे। हाणे हिते वेहंदी हुजे त मूंखे मूंसां गॾु एॾो त आवाज़ो इहो ख़ुशी वॼाईंदो हुजे त हिते घोट वेठा हुजनि, घोट जी भेण वेठी हुजे, महिमान वेठा हुजनि। अमड़ इहो ॻाए छॾियो हुजे त राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। सो ही जेके मामन जे कुल्ले सो तो चाचन जे कुल्ले, ओ राणा राणा मोर सो टिले मोर तो टिले विसरी गयो तो जो यो मने विसारी दो जी मूंखे इहो चंदी हुजे रामण कराईंदो रामण थो टिले, तूं वरी ईअं चंदी हुजे अॼु रामण थो टिले राणा रामण थो टिले, रामण त ॿार होई टिलंदो हुजे। सो हे जेके बालक हुजनि इहे अॼु असां वटि कही आया हुजनि, ऐं हुनजो वालिद जेको हुजे उहो हुननि खे वठी आयो हुजे, ऐं ॿोली पंहिंजीअ में चयो हुजे त हिननि सभिनी सरंजण हारनि जा नाला खणंदा हुजो। सो अदो बहादुर अली जूणे जो जेको हुजे हे सिंध जी नुमाइंदगी कंदो हुजे। हे ॾिसंदा हुजो त आउं पंहिंजे हिदायतकार खे चवंदो हुजां वसीम बलोच खे त हीअ जेके हे पिया हुजनि हिते छॼु पियो हुजे, माधाणी पई हुजे, हीअ बती पई हुजे, हीअ जेके सभु रंग हुजनि इहे रंग हिन सहेड़िया हुजनि, मोड़ जेका हुजे माना घोट जेको मोड़ू बधंदा हुजनि। हा, हे सभु रंग अवां ॾिसो त इहे सॼी सिंध जा जेके रंग हुजनि उहे हिननि सहेड़िया हुजनि, ही घर में वेही इहो हुनुर कंदा हुजनि, हिन हुनुर खे वधाईंदा हुजनि। पर उन सां गॾोगॾु मुज़मिल हुजे असांजो अदड़ो हेॾां वेठो हुजे, उहो पंहिंजे अंदाज़ में मथे कंदो हुजे, पर जीअं आयो हुजे खबर त पवे न कहिड़ो हुजे, हथ मथे शाबाश मुज़मिल पंहिंजे अंदाज़ सां आयो हुजे, हे सिंध जी जेका नुमाइंदगी करे, ऐं उन सां गॾोगॾु पोइ वरी असद हुजे, इहे काबू लॻा पिया हुजनि, वली मोहम्मद बि हुजे, ही ॿई अबा मोड़ ॿधिया वेठा हुजनि, काबू हुजनि असांजा। हा, सो वरी ईमन फातिमा बि हुजे असांजी अदड़ी, हे हमेशा नचंदी हुजे, हिते प्रोग्राम ईंदी हुजे,
ऐं महर निसाए असांजी अदड़ी जेका वेठी हुजे सो हीअ त ॾाढी अदड़ी ॾाढी तव्हां ख़ुशि हुजो हीअ त कंदी हुजे पंहिंजो ऐसा हा महर निसा हुजे हे ॾिसंदा हुजे पंहिंजे अंदाज़ सां हे पंहिंजे भाउ सां पंहिंजे वालदेन सां गॾिजी आई हुजे अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो तबियतूं बहाल हुजनि हे हिन सकाफ़ती ॾींहं जूं अव्हांखे मुबारक हुजनि हा सो हिन सां गॾो गॾु हे हुजे मेख खणंदो हुजे यार या तोखां विसरी वई हुजे हा त ॿियो ख़ैरु हुजे तव्हां बि सॼी सिंध में इहो सकाफ़त जा रंग खणी ॾेह परॾेह में अचो वञो त इहा मूंखे ॾाढी ॻाल्हि वणंदी हुजे माना इहो तव्हां जेको हुजे माना अॼु पंहिंजी हुन सूंहं खे जेको हुजे रखो वेठा हुजो वरी उहा सूंहं जेका हुजे उहो खणी ईंदा हुजो इहा तव्हांजी माना मोहबत हुजे वॾो कमाल इहा तव्हांजी मोहबत हुजे ॿियो ऐं हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त उन्हनि हिकु तक़रीबन 10-12 सालनि खां वठी जेको हीउ कमु पियो कयां तक़रीबन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेके आहिनि पंहिंजे सिंध जे सकाफ़तुनि खे बि ॻायो आहे जंहिंमें मोरनि जो ज़िक्र बि आहे छॼनि जो बि आहे जीअं छॼ जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ फरमायो आहे त खिखी हाणियूं खारियूं छिछी हाणा छॼ पांध जिनी जो पांधसी लॻे थो लॼ समूह ॼाम सुहज उभो करे उन सां भली जाई मारवी जंहिं मारू मलाया सुती समाई ॿधई मोड़ मली रखे ॿी हिकिड़ी पंहिंजी शादीअ जी रस्म आहे जंहिंमें ढकण जी जेका रस्म थींदी आहे सो उन हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी समूरनि रस्मुनि खे पंहिंजे सकाफ़त खे इहो ॻायो आहे तक़रीबन जेके शयूं पंहिंजे सकाफ़त मां ख़तमु थींदियूं पियूं वञनि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे जंहिंमें छॿ आहे लालटेन आहे माधाणियूं आहिनि इन खे नए सिरे सां जेको आहे सो असां सेड़ियूं ठाहियूं ऐं दुनिया तो ॾेखारींदो असांजी जेका संद सकाफ़त या असांजा जेके इंडलठी रंग आहिनि से सॼी दुनिया ॾिसे सही हा जी बिल्कुलु ॾिसंदी हुजे पर नंढड़ी कहिड़ी तयारी करे आई हुजे अमां महर निसा कहिड़ी तयारी करे आई हुजे को बेत को गीत को लाॾो को सिंध जो को कलाम कुझु तयारी कई हुजी अञा तयारी कहिड़े क्लास में पढ़ंदी हुजे सिक्स में पढ़ंदी 6 क्लास में पढ़ंदी हुजे हा न हा वाह वाह 6 क्लास में पढ़ंदी हुजे असांजी अदड़ी तो ॾाढो भलो कमु हुजे पर हमरा टोपीअ सां हाणे माल छॾे आयो हुजे छा भला मुंहिंजो नालो मुज़म्मिल आहे क्लास 6 में पढ़ंदो आहियां 6 में पढ़ंदो हुजे तव्हां ॿई गॾु पढ़ंदा हुजो हा माना 6 क्लास में पढ़ंदा हुजो जी पोइ यार मां तव्हां को बेत यादि न कयो हुजे भला पहिरें वारो यादि हुजे तव्हांखे यादि हुजे भला को न छो बेत यादि पोइ माना पोइ कीअं थींदो हुजे 6 दर्जो पढ़ो बेत न हुजे यादि पोइ भला का पोएम पोएम हाणे सलाह कंदा हुजो बाक़ी हे त अहिड़ा काबू हुजनि आऊं संबत करा मुखा के हे संभरियो वेठा हो बि न हुजे जू जू माटी लथी पंजी भला हाणे तूं ॿुधाईंदी हुजे हमारी सियाणी इजोती जी निकतो लटड़ा सुकायो आयो मी आयो कपड़ा पुछायो ए हुजे न हे खिलंदी हुजे हे वरी तो ता खिलंदी हुजे त ॻाईंदी हुजे खिलंदी हुजे हा त गुडी चूड़ियूं त पोयो चाची खे बि ॾींदी हुजे न साईं रामू महरून सां के याद ईंदो हुजे गानो सही चाची के कोन ॾींदी हां रदली हां सकाफ़ती गानो हा बाबा ॿुधाईंदी हुजे सकाफ़ती गानो ॿुधाईंदी हुजे जिए सिंध वार जियन सिंध टोपी अजरक वार जियन जिए सिंध वार जियन सिंध टोपी अजरक वार जियन रहे सदा संधूअ जी झोली माण्हू वणनि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर तूं जन सिंध जा नारा 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 जिए सिंध वार जियन सिंध टोपी अजरक वार जियन जिए सिंध वार सिंध टोपी अजरक वार जियन वाह 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 अञा अॻिते न न बस सही हुजे सही तूं भला हा इहो अधो रुगो अॼु तूं रुगो मालिक कयो हुजे इहो ॿुधाईंदो ओ मेहुणे में हार तुंहिंजो मेले में ओ मेहुणे में हार तुंहिंजो मेले में ओ घुमन फिरन पयूं मेले में ओ घुमन फिरन पयूं मेले में ओ मेहुणे रामला तुंहिंजो बेले में ओ मेहुणे रामला ठहियो रे ठही न हुजे इन भागा तो वटता
बस रिढन हुजे हिकिड़ी ॿकरी हुजे बेकाट कंदी अरे हुजे तोखे भला को याद हुजे गीतड़ो तूं ई खोड़ हाँ हुजे जी। हुनजे जाइ ते बेकाट कंदी तो हुजे याद घर कयो में हुजे अधीअ गीत याद कयो हुजे ही न ओ मूं चयो कंहिंखे धारण जी ज़रूरत कोन हुजे तूं ई बेकाट करी खोड़ हुजे अधीअ गीत याद कयो हुजे चुप त कर हल हा अरे गीत 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 एबीसी हा पोइ ॿुधाईंदी हुजे अदा हे रखंदो हुजे पोइ ॿुधाईंदी हुजे बालक ज़ाहिर आहे त हे बाबा हे टीवीअ जी दुनिया हुजे अरे भला ई जगह एॾा हे वेठा हुजनि बोड़ींदड़ा बोनीड़ा घोटड़ा हुजे न बोनीड़ा हिननि खे आऊं कुर्ब साईं हे चवंदी हुजां चपर तूं वरी चवंदी हेॾी बोनीड़ा हुजे बोड़ींदड़ा हुजनि इहे तो भला हाणे अदा भला तूं भला को लाडड़ो गायो हुजे तो हाणे भला हलंदा हुजूं हाणे वरी हिकिड़ो सुहिणो लाडड़ो ॾिसंदा हुजूं सकाफ़त जा रंग हुजनि सो महिराण टीवी छा सचल सामीअ जा टेड़ू त हुन वटि हुजनि पर सकाफ़ती रंग बि महिराण टीवी वटि हुजनि सो हिकिड़ो लाॾो अव्हांखे ॾेखारींदा हुजूं अॼोके ॾींहं ते त घर में जेके असांजूं अदियूं जेके भेनरूं वेठियूं हुजनि उहे हिन लाॾे खे बि ॿुधंदियूं हुजनि ऐं हिन लाॾे में अहिड़ा त रंग हुजनि सुहिणा हाय हाय जीजी ज़रीना छा त ॻायो हुजे वाह वाह हाय हाय सो इहो जीजी ज़रीना जे आवाज़ में सुहिणो लाॾो हुजे ओ मोरड़े अलाला मोरड़े अलाला लॻो मन मारुन से सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचारियूं कयूं प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज वाह वाह माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बूहे बहार जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं हीअ क़ौमी ईद हुजे हीअ सकाफ़ती ॾियारो हुजे हीअ मोहबतनि जो ॾियारो हुजे हीअ मोहबत जी ईद हुजे हीअ मोहबत विखेरण जी ईद हुजे हीअ कराचीअ खां कारूंझर जी ईद हुजे कश्मीर खां कराचीअ ताईं जी हीअ ईद हुजे ॾेह खां परॾेह ताईं हीअ ईद ख़ुशियुनि वारी ईद हुजे मल्हाईंदा हुजूं अवां सभिनी मराठी जे ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो सिक भरियो सलाम हुजे सिंधी ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं पर हींअर जेको हुजे बालकनि हिन में असांजे प्रोग्राम में अचे शिरकत कई हुजे हेॾा नौजवान बीठो हुजे जेको पंहिंजे हथ में जेको असीं चऊं त इल्म ऐं हुनर जी जेका ॻाल्हि हुजे नारो हुजे हा असांजो जेको महिराण टीवीअ जो नारो हुजे त पढ़ो लिखो हुनर सिखो पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो सो ही बालक इहो खणी आयो हुजे अवां सभिनी खे जेके ॾेह परॾेह में जेके हारी नारी हुजो सभु हुजो पंहिंजे बालकनि खे तालीम ॾियारियो हुनखे हुनर सेखारींदा हुजो हुनखे नशे खां बचाईंदा हुजो हे मुसवर अली पंहिंजा रंग भरे खणी आयो हुजे सो मुसवर बाबा वेहंदा हुजो ॾाढो सुठो लॻो हुजे मूंखे तव्हां पढ़ी लिखी करे पंहिंजे सिंध जे भाइरनि खे भेनरुनि खे जेके नथा पढ़नि उन जे लाइ अवां इहो नियापो खणी आया हुजो मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे हेॾां ॿियो नौजवान बालक वेठो हुजे सो उहो बि लिखंदो हुजे इहो वेठो ठाहींदो हुजे सो हे नौजवान हुजे हे पढ़ंदो हुजे 9 क्लास जो शागिर्द हुजे
हे मुजीब बुगियो हुजे, हे पंहिंजो जेको हुजे हुनर बि कंदो हुजे, तालीम सां गॾोगॾु हिन जो पंहिंजी इहो आर्ट हुजे जंहिंखे भई इहो सहेड़ ईंदो हुजे। सो मुजीब बाबा जीअं लतीफ़ ख़ुशि हुजो। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे। सभई भली करे आया हुजो, जी करे आया हुजो, असांजे अंगण ते आया हुजो, असांजूं अखूं ठरी पयूं हुजनि। अॼोको ॾींहुं कीअं लॻंदो हुजे 7 डिसंबर सकाफ़त? असांजे लाइ इहो ईद जो ॾींहुं हूंदो आहे, जीअं ईद ते असां थींदा आहियूं तयार, जी हाँ। ईअं भई असांखे ईअं लॻंदो आहे। भई तव्हां छा लिखंदा हुजो? हीअ असां ही ड्राइंग ठाहींदा हुजो। या छा ड्राइंग में छा लिखंदा हुजो तव्हां? पढ़ो लिखो सिंध संवारियो नशो छॾियो। पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो। जी। कहिड़े क्लास में पढ़ंदा हुजो? 9th 9th में पढ़ंदा हुजो तव्हां इहो लिखंदा हुजो। लतीफ़ साईं सां अव्हांखे मोहबत हुजे, अव्हां लतीफ़ साईं जे जेके हुजनि शेर जेके उहे ईअं ठाहींदा बि हुजो, रंग बि भरींदा हुजो। लतीफ़ साईं जो बेत कहिड़ो ॿुधाईंदा हुजो? अवल अलाह वलीम ॿुधाईंदा हुजो। अवल अलाह वलीम अला आलम जो धणी, अवल अलाह वलीम अला आलम जो धणी, कादिर पंहिंजे कुदरत सी काइम आ क़दीम, वाली वाहिद वादहू राज़िक रब रहीम, सो साराए सचो धणी, चई हमदा कीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। मुझे बि मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे। भला इहो छो इहो हुनर सिखण जी ज़रूरत पई हुजे त आउं इहो आर्ट करां, इहो कीअं दिलचस्पी हिन में थी हुजे? जी इहो ठाहींदा आहियूं त अञा ई असांखे सुठो लॻंदो। सुठो लॻंदो। तव्हां पढ़ो छा, कहिड़ी तव्हां 9th में छा पढ़ो, कहिड़ो साइंस पढ़ो, कंप्यूटर पढ़ो, छा पढ़ंदा हुजो? कंप्यूटर पढ़ो। वॾा थी छा थींदा हुजो? वॾा त थी विया हुजो, अञा पढ़ी करे माना पढ़ी लिखी अञा अॻिते छा थींदा हुजो? बिज़नेसमैन थींदो। बिज़नेसमैन थींदो हुजे सो वॾी ॻाल्हि हुजे। असां खां हे ॻोठ खां वरी आयो हुजे असांजो मिर्चू हिकिड़ो ॾींहुं असांखे हिते अची करे खुशी ॾिनी हुजे, असांजो हाणे असां ॿिनि खां 3 थिया हुजूं, वरी हे पटकड़ी ॿधी खणी भॻो हुजे, इहो मिर्चू सही कोन कयो हुजे। सोभा हे वठ ॿियो छा हाल हुजे? ख़ुशि जी चङो भलो ॿियो ख़ैर हुजे त भला कहिड़ो बेत ॿुधाईंदो हुजे जो दुनिया ॾिसंदी हुजे? मिर्चड़ तोखे मूंखे छॾे वियो हुजे, मुंहिंजी किटी हुजेसि। जी हा साम्हूं तू छप्पर तू छावां कुजाणू काऊं तोखे मालूम सभ की। अरे वाह वाह वाह। ॿियो ॿुधो साईं सदाई वारो ॿुधाईंदो हुजे। जने नान बिजते नहीं पढ़ूं तुंहिंजा आसरो अवल डी उन्हनि खे पोयो बारसी। अञा ॿियो ॿुधे साईं सदाई करीम साईं सदाई करीम ते संस्कार दोस्त मुठा दिलदा आलाऊं सब आबाद। वाह 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 वाह। हुजे ज़रड़ी हुजे या मिर्च जी, पर वॾी तिखी हुजे। हा हिन में वॾो तिखो मिर्च हुजे। वॾो लतीफ़ साईं जा रंग जेके हुजनि उहे नज़र ईंदा हुजनि बालक में, ऐं जेके ॿोलीअ जे वाधार जे लाइ कमु कंदा हुजनि। सो हेॾा परियां मुसवर वेठो हुजे। सो मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी वणी हुजे त अव्हां बालक अॼोके ॾींहं ते इहे अव्हां जे हथ में जेको हुजे तालीम जे लाइ अलम बुलंद हुजे, अव्हां दुनिया खे ॿुधाईंदा हुजो, वालदेन खे ॿुधाईंदा हुजो। हाणे उहो वक़्तु न रहियो हुजे जो असां जेको हुजूं रुॻो नसन पतन ले हुजूं, जहिड़नि झटनि जे पुठियां हुजूं, ऐं पंहिंजे लाइ असां कुझु न कंदा हुजूं, पंहिंजी धरती जे लाइ कुझु न कंदा हुजूं। सो इहे जेके अॼु असांजा इहे बालकड़ा आया हुजनि, उहे हिकिड़ो ई नारो खणी असां वटि पहुता हुजनि कि पढ़ो लिखो, हुनर सिखो, नशो छॾियो, सिंध संवारियो। सो हाणे वरी हलंदा हुजूं। हिकिड़ो अहिड़ो ॿियो गीत हुजे ॾाढो सुहिणो हुजे, वकार दानस ॻायो हुजे, ऐं सिंध जे लाइ दुआ हुजे। सिंध खे त हूअं ई बि भिटाई साईं बि दुआ ॾिनी हुजे। सो आलम सभु आबाद करे हिन नंढे ॿुधायो हुजे। सो हाणे वरी उन गीत ॾांहुं हलंदा हुजूं, मोटी ईंदा हुजूं त अञा खोड़ सारा कचहरियूं हुजनि। चवनी आओ विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अॼोके सकाफ़ती ॾींहुं 7 डिसंबर जूं अव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे। ऐं हिन 7 डिसंबर ते कल्चर डे यानी सिंध जे ॾियारे जूं
अवां सभिनीनि खे लख लख वाधायूं हुजनि। पर आउं त ॾाढो सच पुछो त हिन ॾींहं ते आउं चवां त ख़ुशि नसीब हुजां, सभु ख़ुशि नसीब हुजो त पंहिंजी जीजल सिंध खे ॻाईंदा हुजो ऐं शाइरियूं लिखंदा हुजो, भेटा ॾींदा हुजो, पंहिंजनि मालिकीअ जो जेको अहसासु हुजे उहो दुनिया खे ॾेखारींदा हुजो त असांजी क़ौम हुजे, असांजी ॿोली पंहिंजी हुजे, असांजी धरती पंहिंजी हुजे, असांजो सिंधू पंहिंजो हुजे, असांजो लिबास पंहिंजो हुजे, अजरक हुजे, टोपी हुजे, लुंगी हुजे, पोइ इहे गज हुजनि, पोइ इहे चुनरियूं हुजनि, पोइ ही जेको बि रंग ॾिसंदा हुजो इहो सॼो रंग जेको हुजे उहो असांजी सुहिणी सिंध धरतीअ जो रंग हुजे ऐं ही ॾिसंदा हुजो केॾा रंग लॻा पिया हुजनि। पर असां इहा कोशिशि करूं त ही जेको ईंदड़ नस्ल हुजे हिन नस्ल खे असां जेको हुजे उहो कुझु ॾींदा हुजूं, हिन नस्ल खे उहो कुझु मुंतक़िल कंदा हुजूं जंहिंमें तालीम बि हुजे, हुनर बि हुजे, धरतीअ जी ॻाल्हि बि हुजे ऐं जेको हुजे पंहिंजे मारूड़नि जी ॻाल्हि बि हुजे ऐं सिंध खे संवारण जी बि ॻाल्हि हुजे। माना जेको असांजो इहो नस्ल हुजे इहो माना बिगड़ंदो न हुजे, इहो माना सुठे रस्ते ते हलंदो हुजे, हुनर बि सिखंदो हुजे ऐं पोइ तालीम बि पिराईंदो हुजे ऐं उन खां अलावा जेको हुजे अदब, आजिज़ी, मोहबत इहो सभु कुझु सिखंदो हुजे। सो हिन नस्ल खे असांखे ॾियणो हुजे, हिन नस्ल खे असां बचाए न सघिया हुजूं, नसे खां तालीम न ॾेई सघंदा पर जेको ईंदड़ नस्ल हुजे घटि में घटि उन्हनि जी तरबियत कंदा हुजो। सो इहा तरबियत सां गॾोगॾु भिटाई जी ॿोली बि उन्हनि खे ईंदी हुजे। सो अॼोका रंग यकीनन अव्हांखे पसंदि बि आया हुजनि ऐं ही जेके रंग हुजनि, ही जेके बालक अव्हां जे लाइ रंग खणी आया हुजनि हिन लतीफ़ साईं जी ॿोलीअ सां, हिननि पंहिंजी जेका ॻाल्हि हुजे उहा रखी हुजे। सो मेहरान टीवी सच अव्हां सां अॼोकी हिन ख़ुशीअ में गॾु हुजे। वाहण वस्ती वस्ती असांजा जेके मेहरान टीवी जी टीम हुजे, साफ़ी हुजनि, उन्हनि सॼी सिंध मां गुल चूंडिया हुजनि, उतां जी ॻाल्हि, उतां जी उन्हनि खे असांजो वरी बि सलाम हुजे, असांजो सलूट हुजे उन्हनि खे जिन एतिरी महिनत कई हुजे ऐं इहे जेके बि रंग हुजनि इहे सभई ठाहे जोड़े अवां सभिनी जे आॾो पेश कया हुजनि। सो उन्हनि खे असांजो सलाम हुजे। सो उन सां गॾोगॾु जेका असांजी मीडिया हुजे वॾी, उन सां गॾु सोशल मीडिया हुजे, पोइ प्रिंट मीडिया हुजे, सिंधी मीडिया हुजे, उन्हनि सभिनी हिन काज खे मल्हायो हुजे, हिन ख़ुशीअ खे ॾेह परॾेह ताईं पुॼायो हुजे। सो अव्हां सभु खीरूं लहणो हुनरमंदनि बि पाण मल्हायो हुजे ऐं जेके हुनरमंद उहे हुजनि जेके सुहिणा रंग भरिया हुजनि उन्हनि सभिनी जो बि हिन ख़ुशीअ में केतिरा ॾींहं उन्हनि जेको हुजे महिनत कई हुजे, ॾींहं राति करे पोइ इहे सभु रंग, गुल, चिट, पोइ इहे पिंगूं, पोइ इहे खटूं, उन खां पोइ इहे विझणा, पोइ इहे जेके बि माना जेके रंग हुजनि सिंध जा इहा उन्हनि वॾी महिनत सां जेको हुजे ठाहे जोड़े अॼोके ॾींहं ते तयारु कई हुजे। सो हाणे अॼु अव्हां सभिनी जी बाबा इहो महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि, अव्हां बचड़नि खे वठी आया हुजो। सो इहे घोट जेके हुजनि चवंदा हुजनि असां वेंदा हुजूं, लारी बीठी हुजे, घोट थकिजी पिया हुजनि, सो हाणे वरी मोड़ मथे थींदी हुजे, सर्कस थींदो हुजे, बुसरियूं खाईंदे बुसरियूं। सो ये घोट जेके हुजनि लारी तूं छा खाईंदो हुजे? हा हा, सो ये तूं छा खाई ॿुधाए न? भुगड़ा खाईंदो हुजे, भुगड़ा खाईंदो हुजे, भुगड़ा खाईंदो तो हिन खे भुगड़ा करे करे सभु लीख करे छॾियो हुजे। हाणे वरी हलंदा हुजूं त ॿिए जनम में अव्हां सां कराचीअ में मुलाक़ात थींदी। वाह वाह। हिन जनम हुन जनम लाइ वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध तुंहिंजो थिया। सो ही जनम मुंहिंजो हिते अव्हां सभिनी सां मोहबतुनि सां गुज़रियो हुजे, वरी जेको हुजे उन जनम में कराची अव्हां सां गॾु हुजो। सो वेंदे वेंदे सिंध जो हिकिड़ो सुहिणो रंग हुजे, अंदाज़ हुजे ऐं साइण आबदा परीन इहो ई ॻायो हुजे त हिन जनम हुन जनम। वेंदे वेंदे छॾींदा हुजूं त वचन असांखे वरी वरी वरजाइणो हुजे, वचन पंहिंजो निभाइणो हुजे, धरतीअ सां निभाइणो हुजे, सर में सॾु हुजे। रामू दादा मेहरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजे, पर हुन सां गॾोगॾु जीअं हिन सिटूं आहिनि त हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। सो धणी अव्हां जो निगहबान हुजे जीअं लतीफ़ जी ॿोली, धणी अव्हां जो निगहबान, साथ सलामत, सिंध सलामत, पढ़ो लिखो हुनर सिखो, नशो छॾियो, सिंध
सिंध सवारींदा हुजो। सो हे अञा जेका अॼोकी हीअ स्पेशल ट्रांसमिशन हुजे उहा जारी ऐं सारी हुजे। ॿियो असांजे सथ जा साथी जेके हुजनि उहे अव्हां सां इन्हनि रंगनि में शामिल ऐं शरीक हुजनि। असीं वठंदा हुजूं इजाज़त। धणी अव्हां जो निगहबान हुजे।